अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼोको विलाग सां गॾु हाज़िर आहियूं। अॼोको विलाग करणो त असांखे उन बदनाम ॾोहारी विछू चांडियो जे बारे में हुयो जेको खैपुनाथन शाह जे भरिसां कुझु ॾींहं अॻु में क़तलु थी वियो आहे। त उहो मीरो ख़ान जे स्कूल मां हाई स्कूल मां कीअं जेको आहे सो फरार थियण खां पोइ कंहिंखे क़तलु करण खां पोइ हू धाड़ेल थियो ऐं केतिरा साल हू रूपोश रहियो ऐं हाणे कीअं माण्हू उनखे पढ़िया लिखिया माण्हू उनखे दानश्वर अदीब ख़बर न आहे छा छा साबित करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। पर उनखां वधीक ॾुखोईंदड़ वाक़ियो बलूचिस्तान मां आयो आहे ऐं बलूचिस्तान में जेको ॾुखोईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे उनखां तव्हां बख़ूबी वाक़ुफ़ु हूंदव। हिन वक़्तु ताईं उहो सोशल मीडिया जो तमामु घणो जेको आहे सो वायरल थियल वीडियो आहे जंहिंमें इंसानियत सोज़ तरीक़े सां हिकु औरत खे मर्द खे ॿिन्ही ॼणनि खे जरगे जे फ़ैसिले जे बाद गोलियूं हणी करे क़तलु कयो वियो आहे। बलूचिस्तान जे चीफ मिनिस्टर सरफराज़ बुगटी चयो आहे त हिन महिल ताईं 11 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, पुलिस में हिरासत में वरितो वियो आहे, FIR दर्ज कई वई आहे ऐं उनजो जेको कबीले जो सातकज़ई कबीले जो जेको सरबराह आहे शेर उनखे बि गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं उन सां गॾोगॾु 15 जेके नामालूम माण्हू आहिनि उहे बि FIR में नॉमिनेट कया विया आहिनि। इहो वाक़ियो जेको FIR में ॼाणायो वियो आहे, FIR दाख़िल थी चुकी आहे ऐं इहा FIR जेका आहे सा SHO आहे नवीद अख्तर जी मदद में हना औड़क पुलिस थाणे ते दाख़िल कई वई आहे, जंहिंमें इहो ॾसियो वियो आहे त ईद उल अज़हा खां 3 ॾींहं अॻु में डेगारी जे इलाइक़े में इहो वाक़ियो पेश आयो ऐं इहो वाक़ियो कारोकारीअ जे सबबु पेश आयो, जंहिंखां जेके ॿई मक़तूल आहिनि औरत ऐं मर्द उन्हनि खे जेको आहे सो सातकज़ई कबीले जे सरबराह जे अॻियां पेश कयो वियो जिरगे में ऐं जिरगे इहो फ़ैसिलो ॾिनो त ॿिन्ही खे क़तलु कयो वञे। इहो FIR जो तख़्त आहे, FIR जो मतन आहे जंहिंमें हिन वक़्तु मुख़्तलिफ़ जेके क़तल केस में कलम त लागू थियल आहिनि पर उन सां गॾोगॾु हुन में ATC जा कलम लागू कया विया आहिनि त जीअं घटि में घटि कुझु महीननि ताईं न त उन्हनि जो को सुलह थी सघे थो न ई उन्हनि में जेको आहे सो उन्हनि जी ज़मानत थी सघे थी। नाक़ाबिले ज़मानत जेके आहिनि से उन में कलम लॻाया विया आहिनि जिन में उन कबीले जे सरबराह सातकज़ई कबीले जे सरबराह ऐं ॿियनि जी जेको आहे सो ज़मानत बि न थी सघे। उन सां गॾोगॾु डेवलपमेंट इहा बि आहे त बलूचिस्तान हाई कोर्ट जो जेको चीफ जस्टिस आहे रोज़ी ख़ान बड़ेश उन बि नोटिस वरितो आहे ऐं उन IG बलूचिस्तान ऐं चीफ सेक्रेटरी बलूचिस्तान खे तलब करे वरितो आहे त इन दर्दनाक वाक़िए जो जेको आहे तफ़सील उहो इन नोटिस में ॿुधाए वञनि ऐं उहो इन जे अॻियां हाई कोर्ट जे अॻियां बलूचिस्तान हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जे अॻियां पेश थी करे उहो ॿुधाए सघनि त इहो वाक़ियो कीअं पेश आयो, हिन वक़्त ताईं हुकूमत कहिड़ी अॻभराई कई आहे। इहो वाक़ियो बलूचिस्तान में थियो आहे ऐं बलूचिस्तान में क़बीलाई जेके रीतियूं रस्मूं आहिनि उहे बि शामिल त आहिनि ई आहिनि पर हिन वक़्तु जीअं त उते जंगज़दा इलाइक़ो आहे ऐं हिन वक़्तु उते जंग हले पई उन सूरत हाल में जेको डिफेंस मिनिस्टर आहे पाकिस्तान जो ख़्वाजा आसिफ़ उनजो जेको ट्विटर ते ॾिनल बयानु आहे उहो तमामु अहम भी है हिन वक्त बहस हेठ भी है। ख्वाजा आसिफ पंहिंजे बयान में चयो है तो जिन लोगों ने रियासत के खिलाफ बंदूक उठाई हुई है वो पहले इस निज़ाम के खिलाफ आवाज उठाएं जो आपके पास राइज है। सारा पाकिस्तान आपके साथ खड़ा होगा। इस जुल्म के निज़ाम के जिम्मेदार आपके भाई बंद हैं। ख्वाजा आसिफ चहे तो दूसरे सूबे से आए मुसाफिर और रोजी रोटी कमाने वाले मजदूर नहीं है जिन निहत्तों को आप गोलियां मारते हैं। ख्वाजा आसिफ ये चयो है तो आपकी जदोजहद की बुनियाद मुनाफ़क़त है, आपकी शनाख्त वतन दुश्मनी है। ख्वाजा आसिफ जो इहो बयान ट्विटर ते ऐं सोशल मीडिया ते तमामु घणी बहस हेठि आहे त इन क़िस्म जो बयानु जेको आहे उन में कहिड़ियूं ॻाल्हियूं कयल आहिनि, छो त इहो सिर्फ़ु उन ट्विटर जे अकाउंट ते पंहिंजे एक्स अकाउंट ते ख्वाजा आसिफ इन बयान सां गॾोगॾु उहा वीडियो बि लॻाई आहे जंहिं वीडियो खे ॾिसी करे तमामु घणो सॼे मुल्क में वायरल वीडियो थी आहे जेका उन में हिकिड़े ॾुख जी ऐं ग़म जी उन सां गॾोगॾु शदीद गुस्से जी जेका सूरत हाल आहे उन ते इहो बयानु जेको आहे उनखे सियासी जेको आहे सो अंदाज़ या सियासी एंगलिंग ॾियणु इन तमामु घणो जेको आहे सो बहस खे जनमु ॾिनो आहे। इन में ई बलोच यकजहती कमेटी जी जेका अॻुवाण आहे समीदीन बलोच उन जवाबु ॾिनो आहे ऐं रीपोस्ट करे जेको आहे सो साॻियो ई बयानु मिनिस्टर जो हुन बि तमामु घणे पैमाने ते जेको आहे सो वॾो बयानु ॾिनो आहे पर उन में ही ॻाल्हि समीदीन बलोच इहा बि कई आहे त बलोच मुआशरे में खामियां ज़रूर हो सकती हैं
लेकिन तनकीद से पहले आप अपने गरेबान में झांकें। आपका सूबा जो जंगज़दा इलाका भी नहीं है वो भी नज़र में रखें, जहां हर साल गिरत के नाम पर बलूचिस्तान के मुकाबले में कहीं ज़्यादा औरतें कत्ल हुई हैं। समीदीन बलोच इहो बयानु उन सां गॾोगॾु समीदीन बलोच इन वाक़िए जी जेको आहे सो मज़मत बि कई आहे ऐं बलोच ऐं पश्तून जेके क़बीलाई सरबराह आहिनि उन्हनि खे अपील कई आहे त पंहिंजे औरतुनि खे ग़ैरत जे नाले ते, कारोकारीअ जे नाले ते क़त्ल न करियो। हाणे औरतूं पढ़ियूं लिखियूं आहिनि, बाएतमाद आहिनि, पंहिंजा फ़ैसिला पाण करे सघनि थियूं ऐं उन्हनि खे पंहिंजा फ़ैसिला पाण करण जो हक़ु ॾियो। इहो जेको ट्विटर ते इन वाक़िए बलूचिस्तान वाक़िए खे जेको आहे सो वठी करे तमामु घणनि सियासतदाननि, ख्वाजा साद रफ़ीक आहे, उन में शेरी रहमान आहे ऐं ॿिया सेनेटर आहिनि, उन्हनि तमामु वॾे पैमाने ते उनजी मज़मत बि कई आहे ऐं इन बयान जो जेको आहे सो सियासी तनाज़ुर में ॾिसिजे त बलूचिस्तान हुकूमत ते हिकिड़ो प्रेशर बि पियो आहे। इन्हनि समूरनि बयाननि ॾिसण खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो जेको एक्स अकाउंट आहे उहो मूं जांच कयो त उन जे एक्स अकाउंट ते हुनजे पारां ॾिनल को बि अहिड़ो बयानु कोन हुयो, बल्कि पीपल्स पार्टी डिजिटल मीडिया पारां जेको बयानु जारी कयो वियो आहे मुख़्तलिफ़ अख़बारुनि में बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो उहो बयानु खयो आहे। पंहिंजे एक्स अकाउंट ते न त हुन इहो लिखियो आहे, हूअं नॉर्मली ईअं थींदो आहे असां वटि सिंध में त मां चीफ मिनिस्टर मुराद अली शाह सां ॻाल्हायो आहे, इन वाक़िए जो जेको सख़्तु नोटिस था वठूं, सिंध हुकूमत हीअं करणु घुरिजे, पर इन क़िस्म जो को बि बयानु बिलावल भुट्टो ज़रदारी पारां न आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो बयानु जेको आयो आहे उहो पीपी डिजिटल मीडिया पारां आयो आहे ऐं उहो ईअं ई आहे त औरतूं जे हक़नि जे लाइ शहीद बेनज़ीर भुट्टो जी जेका पार्टी आहे उहा जदोजहद पंहिंजी जारी रखंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु इहो बि चयो आहे त इहो क़त्ल बलूचिस्तान हुकूमत लाइ हिकिड़ो टेस्ट केस आहे ऐं टेस्ट केस हुजणु बि घुरिजे, छो त इहा जेका क़त्ल आहे, इहो वाक़ियो आहे, हुन इहो चयो त इहो इट्स जेंडर टेररिज़म, यानी सिन्फ़ी दहशतगर्दी। तमामु हिकिड़ो सुठो टर्म हुन इहो ॾिनो आहे। उन सां गॾोगॾु आसिफ़ा भुट्टो ज़रदारी साहिब जो ट्विटर अकाउंट ॾिसंदव त उन में शेरी रहमान ऐं ॿियनि जा जेके सरफराज़ बुगटी वग़ैरह जा उहे बयान उहे रीपोस्ट थियल आहिनि, पंहिंजे पारां हुननि जो शायदि अञा ताईं को बयानु न आयो आहे, मुमकिन आहे कुझु ॾींहंनि में हू ॾियनि। सरफराज़ बुगटी जेको चीफ मिनिस्टर बलूचिस्तान आहे उन जो बयानु पढ़ी करे उन में हुन तफ़सील ॾिना आहिनि त हुनजी हुकूमत हिन महिल ताईं छा छा कयो आहे, उन इन वाक़िए ते 2 ट्वीट कया आहिनि एक्स ते ऐं उन्हनि में चयो आहे त हिन वक़्तु ताईं 11 जेके 11 मुलज़मान आहिनि उहे गिरफ़्तार कया विया आहिनि, ऑपरेशन जारी आहे, तमामु मुलविस जेके फ़र्द आहिनि उन्हनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचाईंदासीं ऐं सरफराज़ बुगटी इहो बि चयो आहे त रियासत मज़लूमनि सां गॾु बीठी आहे। सरफराज़ बुगटी जे कंहिं बि इन ट्विटर जे बयान में ईअं न आहे जीअं असां वटि सिंध में रवाजु आहे त चीफ मिनिस्टर या ख़ुदि MNA MP को बि वज़ीर जेको आहे सो बयानु ॾींदो आहे त उहो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु या आसिफ़ अली ज़रदारी साहिब जा नाला लिखी करे इहे चवंदा आहिनि त उन्हनि जे हिदायतुनि मूजिबि असां हीउ कयो आहे ऐं उन्हनि जी जेको आहे सो विज़न आहे असां उन्हनि जे तहत ई कयो आहे। अहिड़ो को बि हिन वक़्तु ताईं सरफराज़ बुगटी जो जेको आहे सो बयानु अची न सघियो आहे। हीउ केस जेको आहे मुदत में त SHO जी मुदत में दाख़िल कयो आहे ऐं बलूचिस्तान में हिकिड़ो पुलिस जी विंग आहे, सीरियस क्राइम्स इन्वेस्टिगेशन विंग SCIW, उन जे हवाले कयो वियो आहे ऐं उनजो SP आहे सबूर आगा। उन सबूर आगा इहो बि चयो आहे त कबीले जे सरदार समेत साॻियो ई बयानु जेको चीफ मिनिस्टर सरफराज़ बुगटी ॾिनो आहे त 11 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो आहे, उन्हनि खे जुडिशियल मैजिस्ट्रेट जे अॻियां पेश कयो वेंदो ऐं 15 जेके अणसुञातल माण्हू आहिनि उहे बि हिन केस में शामिलु कया विया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जे पारां जेका डेटा कलेक्ट कई वई आहे उन में इहो ॼाणायो वियो आहे त 2024 में जनवरी खां नवंबर ताईं उन्हनि डेटा कलेक्ट कई आहे, छो त जेको कारोकारी आहे इहो सिर्फ़ु बलूचिस्तान जो मसइलो न आहे, इहो पूरे पाकिस्तान जो बल्कि साउथ एशिया खां बि वधीक जेकॾहिं ॿियनि मुल्कनि में बि आहे, पर पाकिस्तान में जेका ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान आहे उन जे पारां जेको ही डेटा कलेक्ट कई वई आहे उन में ॼाणायल आहे त जनवरी 2024 खां नवंबर 2024 ताईं पाकिस्तान में 346 जेके इंसानी जानियूं आहिनि कारोकारीअ जी कुधी रस्म जेका आहे सा गिड़काए चुकी आहे।
कारोकारी बुनियादी तौर ते सम्झो वेंदो आहे त शायदि ही सिंध जी रस्म आहे, पर हिन वाक़े खां पोइ तव्हांखे ऐं सभिनी खे इहा ख़बर पई हूंदी त इहा पूरे पाकिस्तान में, उते उन्हनि जा मुख़्तलिफ़ नाला अलॻि अलॻि आहिनि। बलूचिस्तान ऐं सिंध में उनखे शायदि कारोकारी था चवनि, ॿियनि इलाइक़नि में सयाहकारी था चवनि, ऐं ॿियनि इलाइक़नि में अञा ॿियनि नालनि सां जेके आहिनि से मशहूरु आहिनि। कारोकारी हिकिड़ो अहिड़ो जेका जीअं बिलावल भुट्टो ज़रदारी जो ट्वीट आहे त सिन्फ़ी दहशतगर्दी, एग्ज़ैक्टली सिन्फ़ी दहशतगर्दी आहे जंहिंमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु औरतूं क़तलु थियनि थियूं। औरतूं ऐं मर्द जेके आहिनि उहे क़तलु थियनि था, पर उन में तइदादु औरतुनि जो वधीक आहे। इहा इन ते तमामु घणो कमु कयल आहे ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जो इन ते ऑनर किलिंग ते तमामु घणो कमु कयल आहे, रिसर्च आहे, मुख़्तलिफ़ इदारा जेके आहिनि NGOs वग़ैरह इन्हनि इहो कमु कयो आहे, ऐं ऑक्सफैम जेका NGO आहे उन ते तमामु घणो कमु कयो आहे। उन्हनि हिकिड़ी कैंपेन बि हलाई हुई, वी कैन एंड, मतिलबु इनखे असां ख़तमु करे सघूं था, ऐं उहा तमामु घणे पैमाने ते हली। सिंध में कारोकारी आम जाम हिकिड़ी रस्म सम्झी वेंदी आहे, ऐं उन जा फ़ैसिला असांजा जेके वॾेरा आहिनि उहे रोज़मरह जी बुनियादनि ते कंदा रहंदा आहिनि। ऐं इन्हनि फ़ैसिलनि में तव्हां सोचो त औरत त शरीक कोन हूंदी आहे जो उहो पंहिंजो बचाव करे सघे, उहो शरीक न हूंदी आहे। उन ते ॾंड विधा वेंदा आहिनि, किन खे इहो सज़ा ॾिनी वेंदी आहे त उहे हिन ॻोठ में न ईंदा, ऐं उन्हनि जे लाइ अॼु ॾींहं ताईं कंहिं बि सरकार इहो न चयो आहे त इहो फ़ैसिलो कंदड़ वॾेरे खे गिरफ़्तार कयो। बलूचिस्तान में बि मुख़्तलिफ़ जेके वक़्तनि ते मुख़्तलिफ़ माण्हू औरतुनि जे ख़िलाफ़ जेके ॾोह थियनि था उन्हनि में मुलविस रहिया आहिनि। हाणे ख़ुदि जेको आहे सो जेको चीफ मिनिस्टर आहे बलूचिस्तान, उन जे मथां जॾहिं हू सेनेटर हुयो 2020 में, मुंहिंजो ख़्यालु आहे शायदि 2020 में जॾहिं हू सेनेटर हुयो त उन जे मथां बि इल्ज़ाम लॻो त औरतुनि जी मर्डर जो हुनजे पंहिंजे इलाइक़े में। ईअं ई हाणे जेको सूबाई वज़ीर आहे खेतरान, उनजे मथां इल्ज़ाम लॻो ऐं उहो कोर्ट में हलिया। इहे केस समूरा रिपोर्टेड आहिनि ऐं उहे कोर्ट में बि हलिया। उन खेतरान जे मथां इहो केस हलियो त उन्हनि जे खूह में उछलाया विया, क़तल करे लाश जेके आहिनि उन औरतुनि जा ऐं मर्द जा खूह में उछलाया विया हुआ। इन्हनि समूरनि किसनि खां हटी करे हिन वक़्तु जेका तारीफ़ हली रही आहे उहा उन बानू सतकज़ई जी हली रही आहे, जंहिं समूरनि मर्दनि जिन खे हथियार हथ में हुआ, जिरगे जे बुनियाद ते उन्हनि फ़ैसिलो करे उनखे क़तलु करण लाइ वीरान पहाड़ी इलाइक़े में वठी विया, ऐं उते हुन वॾी बहादुरीअ सां पंहिंजो मौत साम्हूं ॾिसी करे बि वॾी बहादुरीअ सां 2 क़दम अॻिते वधी आहे। ऐं उन्हनि मां सिर्फ़ु इहो ई हुन आख़िरी जेके जुमिला आहिनि जेको सॼी सोशल मीडिया ते ट्रेंड कनि था त तव्हां मां जेको आहे न सिर्फ़ु गोली जी इजाज़त आहे, तव्हांखे सिर्फ़ु गोलीअ जी इजाज़त आहे ऐं गोलीअ सां मारिजो। इहा वॾी बहादुरी लिखी वञे थी। औरत या मर्द केर बि हुजे साम्हूं मौत ॾिसी करे न उन्हनि खे इलाज करे थी, न मेड़ मिंथ करे थी, न उन्हनि जे पेरे पए थी, न हेठि किरे थी। वॾी बहादुरीअ सां 15-20 मर्दनि जे अॻियां, ऐं 15-20 मर्द बि हथियारबंद आहिनि, उन्हनि हथियारबंदनि जे अॻियां वॾे शान ऐं वक़ार सां वञी करे ईअं सम्झो जीअं को कैदी हुजे जंहिंखे फांसीअ जी सज़ा ॾिनल हुजे ऐं उहो वॾे वक़ार सां हलंदो हुजे। केतिरनि अदीबनि शाइरनि जेके पंजाब जा शाइर अदीब आहिनि उन्हनि बि हारिस खलीक़ ऐं ॿियनि जेको आहे सो उन्हनि इहो फ़ोटू रखी करे उन में मथां इहो फैज़ साहब जो जेको आहे सो शेर जो टुकड़ो लॻायो आहे, उहो शान सलामत रहती है, इन क़िस्म जी जिस सज दर से गया वो मक़तलगाह वो शान सलामत रहती है। इहो हिकिड़ो जाबलू इलाइक़े जो इलाइक़ो आहे जंहिंखे मक़तलगाह सम्झो वञे थो। हिन वक़्तु जो ज़ाहिर आहे उहो मक़तलगाह ई थियो, ऐं उन में जंहिं वक़ार सां जंहिं बहादुरीअ सां औरत वञे थी ऐं सभिनी खे चए थी सिर्फ़ु गोली जी इजाज़त, ब्रोही की ज़बान में चए थी। इहो वॾे पैमाने जो जेको आहे सो इस्तारो इस्तेमालु थियो आहे ऐं सोशल मीडिया ते वायरल थियो आहे। औरतूं तव्हां सभिनी ॿुधो हूंदो त औरतूं कारोकारीअ जे हेठि क़तलु थियनि थियूं, पर छा तव्हां कॾहिं इहो सोचियो आहे त उहे औरतूं केॾियूं बहादुर आहिनि जेके पंहिंजो मौत साम्हूं ॾिसी बि प्यार करणु या पंहिंजी पसंदि जो जेको आहे परणो करणु, पंहिंजी पसंदि जी शादी करण वारे हक़ तां हथु नथियूं खणनि कॾहिं बि नसलनि खां। सिंध में केतिरा ई कारोकारीअ जा वाक़िया थिया आहिनि ऐं तमामु घणा वाक़िया थिया आहिनि, उन में बेगुनाह औरतूं क़तलु थियूं आहिनि। हिकिड़ो फांसी घाट जो ॾोहारी मूंखे सखर सेंटर जेल में मिलियो, जंहिंखां मूं इंटरव्यू कयो हुयो हिकु TV चैनल लाइ। उनखां मां जॾहिं मूं पुछियो त केतिरा क़तल कया, ऐं हुन ॿुधायो साईं काफ़ी गुनाह कया,
इहो को बि ॾोहारी न ॿुधाईंदो आहे त मूं घणा क़तल कया। हुन चयो साईं मूं काफ़ी गुनाह कया, पर मूंखे राति जो अञा बि ख़्वाब में हिकु उहा औरत ईंदी आहे जंहिंखे मूं क़तलु कयो। हुन ॿुधायो त मुंहिंजे दोस्त जी उहा भेण हुई, उहो पाण दोस्त उनखे न पियो मारे सघे, पोइ मूंखे जेको आहे सो सॾायो हुई ऐं उहो कांढिजी वियो हुयो उन औरत खे क़तलु करणु। हुन चयो राति जो चांडुकीअ में खट में अङण ते पियल खट ते उहो सुतल हुई, हुनजा वार जेके हुआ उहे खट जे सिरांदीअ लड़कियल हुआ, ऐं जॾहिं मूं हुनखे क़तलु कयो हुनजी सिसी धड़ खां धार कई बिल्कुलु ई कुहाड़ी सां या कात सां, त उहे रत में जेके लेटियल रत में लथड़ियल जेके वार आहिनि, अॼु बि मुंहिंजे जेको आहे सो ख़्वाब में ईंदा आहिनि। उहो चहिरो हुनजो तमामु ख़ूबसूरत चहिरो हो जेको ॿुधाए पियो, उहो मुंहिंजे ज़हन में ईंदो आहे ऐं मूंखे निंड न ईंदी आहे। त ईअं केतिरियूं बेगुनाह औरतूं जेके कारोकारीअ जे नाजाइज़ जे कुधी रस्म जे वर चढ़ी वञनि थियूं, उहे उन्हनि कातिलनि जे ख़्वाबनि में ज़रूरु ईंदियूं हूंदियूं। उहे उन्हनि कातिलनि जे ख़्वाबनि में अची करे उन्हनि खे ज़रूरु ड्रिॼारी हूंदियूं ऐं हुननि जो गिरबान पकिड़े करे उन्हनि खां चवंदियूं हूंदियूं त असांजो क़तलु तव्हां बेगुनाह कयो। ईअं ई सिंध जे हिकिड़े तमामु जेके नाम